दादू मामा खे ख़बर ॾींदा हलूं त दादू बदीन जी नारी अस्मा दादू जे नौजवान इफ्तिकार अली खोखर सां नौशरो फेरोज़ जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो आहे। प्रेमी जोड़े मीडिया आॾो दाईंदे चयो त असां 1 महीनो अॻु नौशरो फेरोज़ जी अदालत में प्यार जो परिणो कयो आहे। प्रेमिका नारी चयो त मुंहिंजो पीउ गुलाम अली, भाउ सजाद अली ऐं इमाम नज़ीर अहमद, मुनीर अल्ताफ़ अली बख्श लुंड वारा हाणे मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे खून करणु चाहिनि था। असां हाई कोर्ट हैदराबाद मां तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, जेका पिणु असांजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे। हिन बावजूदि असांखे माइटनि खां जानी ऐं माली नुक़सान जो ऐं कूड़नि केस में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे को बि जानी नुक़सान रसियो हुन जा ज़िम्मेवार गुलाम अली, सजाद अली, इमाम अली, नज़ीर अहमद, मुनीर अल्ताफ़ हूंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।